थी सके तो तव्हांजे जीमेल अकाउंट खे कोई ॿियो इस्तेमालु कंदो हुजे या कोई हैक करे जेको आहे पंहिंजे मक़सदनि जे ख़ातिर उनखे इस्तेमालु कंदो हुजे। त तव्हांखे कीअं ख़बर पवंदी तव्हांजो गूगल अकाउंट कहिड़े फ़ोन में हले थो ऐं केरु हिनखे इस्तेमालु करे थो। त अॼु इहो तरीक़ो तव्हांखे मां मुकमल हिन वीडियो में ॿुधाईंदुमि। हिन वीडियो खे मुकमल ॾिसंदा ऐं मुंहिंजे चैनल करीम मोबाइल स्टूडियो खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अब्दुल करीम ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो। दोस्तों, मां अॼु तव्हांखे ॿुधाईंदुमि तव्हां कीअं पंहिंजी मोबाइल में जेका जीमेल लॉगिन थियल आहे इनखे तव्हां चेक करे सघो था त इहा जीमेल सिर्फ़ु तव्हां ई इस्तेमालु करे रहिया हो या वरी कोई ॿियो इनखे इस्तेमालु करे थो। इन लाइ तव्हांखे छा करिणो आहे, इन लाइ तव्हां पंहिंजे मोबाइल में मौजूदु गूगल ते अचो। गूगल ते अचण खां बाद मथे तव्हां ॾिसो हेठि जीमेल जो जेको आहे मथे तव्हांखे ऑप्शन नज़र ईंदो। तव्हां पंहिंजो जीमेल जेको आहे इनखे हिते क्लिक कयो। हिते क्लिक करण खां बाद हिते तव्हांखे मैनेज यूआर गूगल अकाउंट ते तव्हां क्लिक कयो। इन खां बाद तव्हां थोरो हेठि ईंदव सिक्योरिटी एंड साइन इन, तव्हां हिन ते क्लिक कयो। इन ते क्लिक करण खां बाद तव्हां जेको आहे हेठि स्क्रॉल कयो। स्क्रॉल करण खां बाद हिते तव्हांखे गूगल प्रॉम्प्ट जेको आहे नज़र ईंदो फॉर डिवाइस। हिते तव्हां हिन ते गूगल प्रॉम्प्ट ते तव्हां हिन ते क्लिक कयो। गूगल प्रॉम्प्ट ते जीअं तव्हां क्लिक कंदव त हाणे ही तव्हांखे साम्हूं उहे सभई डिवाइस शो कंदो जिन में तव्हांजो जीमेल जेको आहे लॉगिन हुयो या इस्तेमालु थी रहियो आहे। त हिते 4 सेट जेके आहिनि उहे शो थी रहिया आहिनि। चारई सेट मुंहिंजा आहिनि जंहिंमें मुंहिंजो जेका गूगल जीमेल लॉगिन थियल हुई। त हाणे तव्हां हिन मां जंहिंखे बि तव्हां क्लोज़ करणु चाहियो त मैनेज डिवाइस ते अचो। मैनेज डिवाइस ते अचण खां बाद हिन मां जहिड़ो बि सेट तव्हां जेको आहे रिमूव करणु चाहियो था त साइड में तव्हांखे तीर जो ऑप्शन नज़र अचे थो, इन ते तव्हां हिन खे क्लिक कयो। इन ते क्लिक करण खां बाद हिते तव्हां साइन आउट, इनखे तव्हां साइन आउट करे छॾींदव त हे डिवाइस तव्हांजी मोबाइल मां रिमूव थी वेंदी। तव्हां पंहिंजे मोबाइल जे जेके बि डिवाइस आहिनि सभिनी खे तव्हां साइन आउट करे पंहिंजे जीमेल खे जेको आहे तव्हां महफ़ूज़ बणाए सघो था। त वीडियो तव्हांखे कीअं लॻी, उमेद कयां त वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। तव्हांखे गुज़ारिश आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो खे सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो जे कमेंट बॉक्स में पंहिंजे राय जो इज़हार ज़रूरु कंदा। मिलूं था अगली वीडियो में, तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।